लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब आमिर मुगेरी सां जारी आहिनि। आमिर हाणे असेंबली में हे जेको अॼुकल्ह असां ॾिसूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, पोइ मुतहिदा क़ौमी मूवमेंट आहे, पोइ GDA आहे, पोइ मुख़्तलिफ़ सिंधी क़ौम परस्त, पोइ पठान क़ौम परस्त, पोइ पंजाबी क़ौम परस्त, भांत भांत जूं काठियूं आहिनि जेके गॾु थियूं थियनि इलेक्शन खां अवल इतिहाद बि कनि था, ॻाल्हियूं बि कनि था। उन दौर में ही जेका असेंबली ठही बि वई त हिननि जी जोड़ तोड़ ऐं हिसाब किताब छा हो? जेका उन वक़्तु जोड़ तोड़ थी त अॼुकल्ह त उनजो अशर अशरी बि नथो थिए। अच्छा, 1937 में पहिरीं जॾहिं असेंबली वजूद में आई, अप्रैल में 1937 में उन्होंने हलफ़ खयो त 1937 खां 1942 ताईं 5 सालनि में सिंध में 5 हुकूमतूं ठहियूं ऐं ड्रथियूं, 5 वज़ीर आला आया। मतिलबु वज़ीर आला 3 हुया, आला बख्श सूमरो 2 दफ़ा थियो, गुलाम हुसैन हिदायतुल्लाह 2 दफ़ा थियो, इन विच में मीर बंदर टाल पर बि वज़ीर थियो। हाणे पाण सिलसिलेवार शुरू था कयूं। सर ग्राम सिंध जे गवर्नर, लैंसलेट ग्राम जेको हुयो, उन सिंध मुस्लिम पॉलिटिकल पार्टी जे गुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे दावत ॾिनी तो हुकूमत ठाहियो। हू पुराणो खिलाड़ी हुयो, बम्बई काउंसिल जो वज़ीर रहियो, त उन कांग्रेस मेंबर पाण सां मिलाए वरिता, यूरोपियन मेंबर पाण सां मिलाए वरिता, सिंध यूनाइटेड पार्टी जा कुझु पाण सां मेंबर मिलाए वरिता, हुन हुकूमत ठाही। हुन हिंदू मेंबरनि खे उन्हनि खे चयो त बाबा स्पीकर तव्हांजो भोज सिंह दीवान सिंध असेंबली जो पहिरियों स्पीकर थियो, ऐं स्पीकर जी चूंड में बीठो शेख अब्दुल मजीद सिंधी, उन चयो तव्हां मुस्लमान थोरा सवाया आहिनि त मूंखे वोट मिलंदा, मगर दीवान भोज सिंह स्पीकर थी वियो। ऐं भोज सिंह सिंध जो घणे अरसे जो रहंदड़ स्पीकर? न, उहो 1 साल लाइ रहियो, 1 साल खां बि गुज़ारे वियो। न, भोज सिंह अवल मेंबर रहंदो आयो आहे, उहो बम्बई काउंसिल सीनियर हुयो, उन करे सीनियर हो उन करे। अच्छा, ऐं हू उन वक़्तु हूंदो प्रेसिडेंट चइबो आहे स्पीकर खे, त हू वाइस प्रेसिडेंट रही चुको हुयो बम्बई काउंसिल जो, त उनखे थोरो एक्सपीरियंस हुयो। त वाइस प्रेसिडेंट माना डिप्टी स्पीकर हुयो। हा, रेहाना लगारी। हा, त ईअं हू रही चुको हुयो। ऐं हिन हिंदुनि खे हिकिड़ी विज़ारत बि ॾिनी, गुलाम हुसैन हिदायतुल्लाह। पोइ थियो ईअं त 1 साल खां पोइ दीवान भोज सिंह गुज़ारे वियो, देहांत करे वियो, ऐं हिकिड़ो जेको हिंदू वज़ीर हुयो रेवेन्यू जो, उन रिज़ाइन करे छॾियो। उन ॾुख में या अकेलो थी पियो? न, उन वक़्तु इहो त फाइनेंशियल पोजीशन सिंध जी सही न हुई, सखर बेराज ताज़ो ठहियो पे, टैक्स तमामु घणा, त इहे मुश्किलातूं हुयूं, त उन करे हुन रिज़ाइन कयो। त जेका हिंदू मेंबर हुया उन्हनि सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे चयो त तव्हां हाणे असां वटि जेको असांजो उनजी जो हिंदू मेंबर हेमनदास, आई थिंक नालो जेको उनजो हुयो हाणे मूंखे यादि नथो अचे, मगर हुननि चयो त नहचलदास वज़ीरानी खे तव्हां वज़ीर कयो। हुन वरी छा कयो, जो हिकिड़ो जकबा सां तालुक़ु रखंदड़ मेंबर हो, उनखे वज़ीर करे छॾियईं। जीअं MQ में फ़ारूक नसीब हुयो, MQ वारा चवंदा असांजो आहे कान, इमरान ख़ान चवंदो त हीअ बाबा MQ जी कोटा ते वज़ीर आहे। ऐं ॿियो भोज सिंह गुज़ारे वियो, त उनजी जाइ ते वरी सैयद मीरा मोहम्मद शाह खे स्पीकर करे छॾियईं। इहा ॻाल्हि हिंदुनि खे न वणी, उहे अलॻि थियण जा सांभा कया। त वरी साईं GM सैद वारा उन तरफ़ हलियो वियो गुलाम हुसैन हिदायतुल्लाह, उन्हनि खे चयईं त हाणे तव्हां मुंहिंजो साथ ॾियो। पोइ साईं वारनि इहो चयोसि त बाबा असां तव्हां खां विज़ारत न वठंदासीं, असांजा कुझु प्रिंसिपल स्टैंड्स आहिनि, तव्हां उन में मदद कर। सिंध टेनेंसी एक्ट आहे, इहो पास कराए, लैंड एलिनेशन एक्ट आहे, उहो पास कराए, ऐं जेके सिंध जे मुस्लमाननि जूं ज़मीनूं गिरवी पयूं आहिनि हिंदुनि जे नाले ते आहिनि, उन ते हिकिड़ो कानून ठहिरायो। सिंध जे जेके DC ऐं कमिश्नरनि जे ऑफिस में जेके कुर्सियूं मिलनि थियूं ऐं परवाना, इहो सिस्टम ख़तमु करायो। लोकल बोर्ड ऐं म्यूनसिपैलिटीज़ में जेके थापियल मेंबर आहिनि, इन जो कानून ख़तमु करायो, छो जो उहे सॼो डिसीसिव पार्ट किरदार था कनि, माना नामज़दगी न हुजे। इन प्रिंसिपल ते हू शामिल थिया। गुलाम हुसैन हिदायतुल्लाह हिन सां हा कई, मगर हू पंहिंजे वाइदे खे पूरो न पए करे सघियो। पोइ हिननि इहो चयो त हाणे असां गुलाम हुसैन हिदायतुल्लाह जे ख़िलाफ़ु रिवोल्ट थियो, ऐं हिकिड़ो कट मोशन मूव कयो वियो, जंहिंमें जेके साईं GM सैद वारा जा ॿिया हिंदू मेंबर जेके हिन सां गॾु हुया, जॾहिं वोटिंग जो वक़्तु थियो त उहो वञी अपोज़िशन में उनजे ख़िलाफ़ु ॾिनो। जेका कट मोशन जा बजट में कट मोशन अहम ॻाल्हि। हा, उन में तव्हां हुकूमत पंहिंजो अगरि कट मोशन हाराए वञे, इन जो मतिलबु हूंदो त अक्सरत न रही, उहो कटौती जी तहरीक। इहो वाक़ियो लिखियो अथव उहे ॾींहं उहे शींहं में अली मोहम्मद शाह राशिदी। उहो दिलचस्पु अगरि तव्हां चओ त मां ॿुधायां तव्हांखे, ॻाल्हि कयो फ़िलहाल। पोइ उन में ईअं थियो त लिखे थो त उन में मां सैद सां मिलियुसि, उनखे चयुमि त असांजी ॻाल्हि न पई मञे वञे,
पोइ असां नक्शो सॼो ठाहियोसीं। पोइ इहो थियो त असां नक्शो उन्हनि इहो ठाहियो त असां अॻु में पंहिंजा पता शो न कंदासीं, जीअं ई वोटिंग थींदी। इहे सॼो वर्बेटम अलीमंद राशिदी साहिब जो राशिदी जो, हा, उहो लिखे थो, गुलाम हुसैन हिदायतुल्लाह वारे चैप्टर में लिखे थो त वोटिंग थींदी त असां वञी उते ख़िलाफ़ वोट कंदासीं। हाणे वोटिंग खां अॻु में हिकु ॾींहुं अॻु में इहो थींदो आहे, तव्हांखे ख़बर आहे त डिनर रखियो वेंदो आहे, सभु गॾु पार्लियामेंट पार्टी हाणे उन में साईं जी एम सैद चयो त हाणे मां सुभाणे वोट कंदुसि, मां न वेंदुसि डिनर में। हिननि चयुसि अगरि तव्हां न वेंदव त असांजे ख़िलाफ़ CID वारा अची वेंदा, उन्हनि खे शक थी वेंदो, ॻाल्हि खुली वेंदी। पोइ साईं जी एम सैद उन साथियुनि डिनर अटेंड कयो, मोटी अची हैदर मंज़िल में हो जंहिंखे वज़ीर न कयो, नेचलदास वज़ीराणी जंहिंखे कावड़ हुई, उहो हुते अची पहुतो ऐं हिननि फाइनल कयो त सुभाणे असां कंदासीं। त हेठां नौकर आयो, चई साईं अयूब खोड़ो पियो अचे। अयूब खोड़ो हुयो पार्लियामेंट्री सेक्रेटरी, हो वज़ीर त न हुयो पर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह जो माण्हू हुयो कैंप जो। हिन चयो अगरि अयूब खोड़े खे ख़बर पइजी वई वज़ीराणी हिते वेठो आहे त सम्झींदो त माना दाल में कुझु ॻाल्हि आहे। पोइ अलीमंद शाह राशिदी चए थो मां कमोड ते वञी विहारियो वज़ीराणी खे, मां चयोमांसि खोड़ो निकिरे त मां तोखे पोइ त कढां थो, जीअण कारण जेॾियूं मूं वॾा वस कया। पोइ हू कमोड में वेठो, हिननि अयूब खोड़ो कलाक ॿ कचहरी करे मोटी हलियो वियो। शायदि हुननि ई मोकिलियो त तव्हां हिकिड़ो जाइज़ो थींदो जीअं। हिननि खां ॻाल्हि विसरी वई त असांजो MP को वॉशरूम में वेठो आहे। पोइ राति जो अलीमंद चए थो राशिदी त मां वॉशरूम वियुसि, दरियो खोलिया त ईअं त उते वेठो आहे। पोइ असां चयोसीं बाबा खोड़ो हाणे वियो आहे, राशिदी साहिबु उस्ताद त हुयो। पोइ हुन चयो ऑल इज़ राइट, हिन चयोसि ऑल इज़ राइट। पोइ ॿिए ॾींहं ते सभु हुते वञी इजलास शुरू थियो, कटौती जी रिथ आई। जॾहिं वोटिंग थी त साईं वारा सभु वञी मुखालिफ़ में बीठा, उते ई हिन चयो दगाबाज़ी थी आहे मूंसां, ऐं गुलाम हुसैन हिदायतुल्लाह कट हाराए वियो। ऐं उसूली तौर ते ज़ाहिर ॻाल्हि आहे गवर्नर जे मथां रिस्पॉन्सिबिलिटी बीठी, त उन लीडर ऑफ द अपोज़िशन अला बख्श सूमरो खे दावत ॾिनी त तव्हां हाणे सिंध में हुकूमत ठाहियो। पोइ सर जेको आहे सॉरी नॉट सर अला बख्श सूमरो सिंध जो वज़ीर अला थियो ॿियो, ऐं सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह वरी सिंध लीडर ऑफ द अपोज़िशन थी। त उन में बि आस्ते आस्ते थोरे वक़्त खां पोइ त साईं जी एम सैद वारनि शहीद अला बख्श खे वाइदा यादि ॾियाराया, उन थोरा घणा कम कया। इहो जेको कमिश्नर कुर्सियुनि वारा परवाना उहे उन ख़तमु कराया, लोकल बोर्ड ऐं म्यूनसिपैलिटीज़ मां थापियल मेंबर उहे अला बख्श सूमरे ख़तमु कराया। जेको मेन कारनामो आहे उबैदुल्लाह सिंधी खे वापसि घुराइण में हुन किरदारु अदा करायो, ऐं उहो आयो कराची पोर्ट ते लथो त शहीद अला बख्श सूमरो बेहैसियत सिंध जे वज़ीर आज़म जे हुनजे पोर्ट ते वञी इस्तक़बाल कयो। उहो तव्हांखे ख़बर आहे त मशहूरु ॻाल्हियूं। त इहे अला बख्श सूमरे कमु कया, मगर उन वक़्तु बि इहो हो त सिर्फ़ु 7 मेंबर मुस्लमान अला बख्श सूमरे सां गॾु हुया, ॿिया सभु हिंदू मेंबर हुन सां गॾु हुया। कांग्रेस बि हुई, कांग्रेस जा जेके इंडिपेंडेंट हिंदू मेंबर्स उहे सभु हुया। त उन्हनि हुनखे शहीद अला बख्श खे ब्लैकमेल करणु शुरू कयो। त अला बख्श सूमरो ईअं कयो जो वरी बाद में जी एम सैद वारा ॿिया सभिनी जी मीटिंग थी, जिन्ना साहब कराची आयो, ऐं उन वक़्तु इहो तय थियो त उहो मीटिंग थी आहे अक्टूबर 1938 में अब्दुल्ला हारून जे घर में। उन में जिन्ना साहब हुयो, गुलाम हुसैन हिदायतुल्लाह हुयो, साईं जी एम सैद हुयो, ऐं साईं जी एम सैद पहिरियों दफ़ो मुस्लिम लीग में शामिलु थियो, ऐं अला बख्श सूमरे बि चयो त मां बि शामिलु थो थियां। फ़ैसिलो इहो थियो त 3 ॾींहंनि खां पोइ अला बख्श सूमरो रिज़ाइन कंदो। अला बख्श चयो त मां मुस्लिम लीग में शामिलु थो थियां। हा, अच्छा, उन मीटिंग में तय थियो। अच्छा, हा, 3 ॾींहंनि खां पोइ अक्टूबर ते मीटिंग थी 1938 ते। इहो तय थियो त 12 अक्टूबर 1938 ते अला बख्श रिज़ाइन कंदो, ऐं हीअ जेके मुस्लमान मेंबर आहिनि ऐं अला बख्श उहे सॼो मुस्लिम लीग जो मेंबरशिप जो फॉर्म भरी असां मुस्लिम लीग जी हुकूमत क़ाइमु कंदासीं। अला बख्श सूमरो इहो मुआइदो करे उथियो, हुतां आयो त कांग्रेस खे ख़बर पइजी वई। हुननि चयुसि हुनखे ॿुधायो त बाबा तूं एॾे मुस्लिम लीग में ईंदे असां तोखे हिमायत ख़तमु करे छॾींदासीं। शहीद अला बख्श सूमरो पंहिंजे वाइदे तां फिरी वियो। पोइ वरी ईअं थियो, वाइदे तो फिरी वियो माना छा आहे हिनजी त उहो मुस्लिम लीग में न वियो। ओके, हा, मुआइदो करियो थो, जेको अकार्ड ते हुन ते साइन बि कयईं। ठीकु आहे। त हुन 3 ॾींहंनि खां पोइ रिज़ाइन न कयईं, हिन चयो त मां कांग्रेस सां गॾु ई आहियां। इन ते वॾी कावड़ आई जिन्ना खे ऐं हिननि खे त बाबा असां सां धोखो थियो आहे। पोइ छा थियो जो लीडर ऑफ द अपोज़िशन सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे हुकुम कयो, जिन्ना साहब तूं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आण अला बख्श सूमरे जे ख़िलाफ़। हुन स्पीकर खे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जी रिथ ॾिनी, उन ते बहस हलियो। त अला बख्श सूमरो वञी मिलियो गुलाम हुसैन हिदायतुल्लाह सां।
चई मां तो छो जो हिकु त ॿिन्ही जी कावड़ हुई त गुलाम सिंध हिदायतुल्लाह खे हटाए अलाबाई सूमरो आयो, उहा रिथ असेंबली में पेश थी, गुलाम सिंध हिदायतुल्लाह ते तकरीर बि कई। जंहिं ॾींहं ते वोटिंग थियणी हुई इन खां हिकु राति अॻु में अलाबाई सूमरो ऐं गुलाम सिंध हिदायतुल्लाह जी मीटिंग थी। उन में गुलाम सिंध हिदायतुल्लाह वज़ीर तौरु हलफ़ खयो ऐं सिधो असेंबली में अची वज़ीर जी सीट ते वेही रहियो, अपोज़िशन लीडर जी सीट तां। जेके मेंबर साईं GM सैद ऐं ॿियनि जेका वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अदम एतमादी रिथ पेश कई, उहे वाइड़ा थी विया त थी छा वियो असां सां। अहिड़े हिसाब सां हिननि सां हथु थी वियो ऐं शेख जो गुलाम सिंध हिदायतुल्लाह मुस्लिम लीग में शामिलु थी, वरी उते ई मुस्लिम लीग खे छॾे वियो। इहे कोशिशूं हलनि पियूं। त उन खां पोइ वरी कुझु अहिड़ा वाक़िया पेश आया जो वरी हिंदू मेंबरनि ने हिन खे ब्लैकमेल करणु शुरू कयो। अलाबाई सूमरो खे हिकिड़ो आश्रम ठहियो न तौर में हैदराबाद में, जीअं ओशू जो आश्रम हुयो न, ओॾांहुं आश्रम हुयो जिते इहो हुयो त उते फहाशी थिए थी, हिंदू नौजवान नारियूं मर्द रहनि था गॾु। हिकिड़ो हाणे नालो यादि नथो अचे, हिकिड़ो मशहूरु तहरीक आहे, उहा जेका हिंदू एलीट हुई कांग्रेस, उनखे इहा ॻाल्हि मंज़ूर न हुई। पोइ हुननि उन जे ख़िलाफ़ु उनखे ब्लैकमेल करणु शुरू कयो। साईं GM सैद सां अची मिलिया, जीअं असां अलाबाई सूमरे मां हथ कढूं था। हाणे अलाबाई सूमरे जे ख़िलाफ़ु ॿी अदम एतमादी रिथ आंदी वई। साईं वरी तयारु थी वियो त हिननि सां गॾु असां पेश था थियूं। त शहीद अलाबाई सूमरो मिलियो हुन सां। इहा ज़ाहिद ॻाल्हि चौधरी पंहिंजी किताब में लिखी आहे त हिननि सां मिलियो त जेके हे हिंदू मेंबर आहिनि मूंखे ब्लैकमेल था कनि त हिकु त जेका हनुमान मंदरु आहे कराची में ठहे थो, इन लाइ असांखे ज़मीन वधीक ॾियो, जेका गवर्नमेंट प्रोविजन्स रूल्स में आहे ई कान, ॿियो हो इशू आहे, उन करे ब्लैकमेल था कनि। तूं हुननि जे चकर में न पियो, मगर साईं हुननि जी ॻाल्हि में अची वियो। उहा अदम एतमाद जी वोटिंग थिए पई त साॻियो हिंदू मेंबर वरी हुन सां हक़ में वोट ॾेई छॾियो। ॿी अदम एतमाद जी रिथ फैल थी वई अलाबाई सूमरे ख़िलाफ़। टीं रिथ सां उन खां पोइ ईअं थियो जो मस्जिद मंज़िलगाह 1939 में शुरू थी वियो। उन में हिंदू मेंबरनि इहो इल्ज़ाम हयो, मुस्लमान अॻ में कावड़ पिया मेंबर मुस्लिम लीग, ऐं हुननि बि हथ कढिया त अदम एतमादी रिथ आई त अलाबाई सूमर जी पहिरीं हुकूमत आहे। उन खां पोइ हिननि साईं GM सैद ऐं इन्हनि गॾिजी करे मीर बंद अली टालपुर खे सिंध जो वज़ीर आला टियों मुक़ररु क़त्ल थी वियो न, हटिजी वियो, हटायो, ठीकु थियो। हाणे मीर बंद अली ख़ान टालपुर वज़ीर आला थी वियो, वज़ीर आला थियो। उहो 9 महीना खन हो, साल खन हुयो। अच्छा, हा, 1940 खां 1941। पोइ ईअं थियो जो उन में साईं GM सैद वज़ीर तालीम हुयो ऐं साईं GM सैद वारा ऐं ॿिया सभु गॾु हुया हुन सां गॾु। ऐं हिकिड़ो मिनट मुंहिंजो नालो आहे त उन में बि ईअं थियो त जॾहिं हुकूमत हली पए त वरी कांग्रेस जूं ऐं शहीद अलाबाई सूमरे जूं ऐं बंद अली जूं ॻाल्हियूं थियूं हिननि में। पोइ इहो थियो त भाई हिकिड़ी गॾियल हुकूमत ठाहिजे। पोइ जीअं पहिरें नमूने सां गुलाम सिंध हिदायतुल्लाह वज़ीर थियो साॻियो अलाबाई सूमरे जी काबीना में, तहिड़े नमूने सां साईं GM सैद चयो त मां पंहिंजी वज़ारत जी कुर्बानी ॾियां थो। उन नवंबर 1940 में तालीम जो वज़ीर हुयो त उन पाण इस्तीफ़ा ॾिनी। वरी अलाबाई सूमरो बंद अली टाल जी काबीना में शामिलु थियो वज़ीर, जंहिं हिनखे कढियो। यस, पोइ वज़ीर तौरु छा वज़ीर हो, छा जो वज़ीर हो? पोइ रीशफलिंग थी, आई थिंक खज़ानो या तालीम अहिड़े कुझु हुनखे वज़ारतूं मिलियूं। पर जॾहिं नमूने सां गुलाम सिंध हिदायतुल्लाह अलाबाई जी काबीना में शामिलु थियो त हेॾां मीर बंद अली टालपुर जंहिं शहीद अलाबाई सूमरे खे कढियो हुयो त उहो वरी हुन में शामिलु थी वियो। उन में बि ईअं थियो जो सेम किसो इहा ई महलाती साज़िश। अलाबाई सूमरो उन में जेका साईं GM सैद वारा या अलाबाई सूमरे वारा वरी हुननि हिकिड़ो अलायंस ठाहियो। उन में ईअं ई का हिकिड़ी रिथ हुई। उन में उनजो पंहिंजो वज़ीर अलाबश जो मीर बंद जो पंहिंजो वज़ीर अलाबश सूमरो, उहो वञी अपोज़िशन सां गॾु बीठो। उहा रिथ उते लॉस्ट थी वई। पोइ वरी ॿीहर नामज़ थियो सिंध जो वज़ीर आला शहीद अलाबाई सूमरो ऐं उन हलफ़ खान। हाणे 3 सालनि में चौथों आई, चइनि सालनि में चौथों वज़ीर आला शहीद अलाबाई सूमरो ॿीहर सिंध जो वज़ीर आला थियो। पोइ छा थियो? पोइ सिंध में हुरन वारो शोर शुरू थी। उन में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ हुरन जी तहरीक शुरू थी। हा, इहा हाणे 41 ऐं 42 जी ॻाल्हि आहे। उन्हनि जूं कारवायूं उरूज ते वयूं। हाणे अलाबाई सूमरे जी वरी ॿीहर वज़ारत आई त वरी गुलाम सिंध हिदायतुल्लाह हुन में होम मिनिस्टर सिंध लॻी। अच्छा, म्यूज़िकल चेयर थी हले। हा,
हुर आउटरेजिस एक्ट उहो पास करायो, शहीद अलाभाई सूमरो वज़ीर आला हुयो। अच्छा। हा, सप्रेशन ऑफ हुर आउटरेजिस एक्ट जेको सिंध असेंबली मां हुर एक्ट चवंदा आहिनि, उहो शहीद अलाभाई सूमरो जी ॿी वज़ारत में पास थियो। पोइ उन खां पोइ इहो थियो जो कांग्रेस तव्हांखे ख़बर आहे त उनजी तहरीक हले पई ऐं शहीद अलाभाई सूमरो कांग्रेस सां गॾु हुयो, छो जो अक्सर सॼा कांग्रेस ऐं हिंदू मेंबर ई उन सां गॾु हुया। त शहीद अलाभाई सूमरे वायसरा खे एहतिजाजनि हिकिड़ो ख़त लिखी, उन में पंहिंजो हिकिड़ो डिघो तफ़सीली ख़त आहे, तव्हांखे ख़बर आहे, मशहूरु तक आहे। उन में हुन OBE ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर जेको हुनखे टाइटल हुयो सर जो, उहो हुन वापसि कयो ऐं एहतिजाजी नोट लिखियो त सिंध जे गवर्नर हिन खे चयो त तूं रिज़ाइन कर। हिन रिज़ाइन न कयो। पोइ हुन पंहिंजा स्पेशल पावर यूज़ कंदे शहीद अलाभाई सूमरो जी हुकूमत डिसमिस कई ऐं 5 सालनि में 5 भेरो गुलाम सिंह हिदायतुल्लाह खे वरी दावत ॾिनी त तूं ॿीहर सिंध जो वज़ीर आला थी। इहे थिया पूरा। इहो अला बख्शनि जा जीअर हुआ। अला बख्श जीअर हुआ। हा। पोइ 1943 में अला बख्श जी शहादत थिए थी जॾहिं गुलाम सिंह हिदायतुल्लाह सिंध वज़ीर आला आहे। पर उन खां अवल 43 में थिए थो, कॾहिं थो थिए? मई 1943 में शहीद। पर उन खां अवल सूर्य बादशाह क़तल थियो आहे न? हा, फांसी ॾिनी अथव। फांसी 20 मार्च ते 2 महीननि जो फ़र्क़ु आहे। हा, त इहो आहे। त उन खां पोइ शहीद अलाभाई सूमरो जी शहादत थिए थी। हाणे उन में ईअं थियो त इहा उन्हनि ॿिन्ही खां अवल अञा हिकिड़ो ॿियो माण्हू क़तल थो थिए, भगत कंवर। भगत कंवर। हा, इहो बि थिए थो। भरचूंडी वारा जेको इहो इशू थिए थो, सॼा थियनि था। हाणे अक्टूबर 1942 में इहा गुलाम सिंह हिदायतुल्लाह ॿीहर थिए थो। पोइ उन वक़्तु इहो थो थिए, अक्सर जेके कांग्रेस जा मेंबर हुया उहे जेलनि में हलिया विया, जेका गांधी वारी तहरीक पई हले। पोइ बसि मुस्लिम लीग जा ऐं इहे घणे मेंबर हुया। पोइ खा वताया खा वारी सूरत हाली जेका घणी म्यूज़िकल चेयर हले पई, उहा हलणु बंदि थी वई, छो जो अक्सर त कांग्रेस वारा उहे घणो ब्लैकमेल कंदा, उहे सभु हलिया विया जेलनि में। पोइ 42 में त असेंबली जो मुदो पूरो थियो, मगर ॿी महाभारी जंग हले पई। उन जे करे अंग्रेज़नि इहो चयो त ॿी जंग ख़तमु थींदी त पोइ असां चूंडूं कराईंदासीं, छो जो अप्रैल 1937 में मुदो पूरो थियो असेंबली जो। पोइ 45 ताईं सर गुलाम सिंह हिदायतुल्लाह वज़ीर आला हुयो सिंध जो। अगस्त 1945 में हिरोशिमा ऐं नागासागी ते अमेरिका एटम बम किराया, हिटलर पाण खे ख़ुदकुशी कई। ख़बर पइजी वई हाणे ॿी जंग ख़तमु आहे, त 1 सेप्टेम्बर 1945 ते सिंध जे गवर्नर सिंध असेंबली खे ख़तमु करे नयुनि चूंडुनि जो ऐलान कयो। वरी पोइ चूंडूं थींदियूं, तेसिताईं पाण वक़फ़ो था कयूं। नाज़रीन, हिकिड़े नंढड़े वक़फ़े खां पोइ असां हाणे 45 में पहुता आहियूं। पहिरीं जंग अज़ीम जा दुनिया ते अणमिट हिकिड़ा असर पिया आहिनि ऐं दुनिया जूं जेके बि वॾियूं कुवतूं आहिनि उन्हनि जी रीशफलिंग थी आहे, रीअलाइनमेंट थी आहे, नवां इताद थिया आहिनि। ख़ुदि हिंदुस्तान में नए नमूने सां नई पॉलिटिक्स शुरू थी आहे। इन नई पॉलिटिक्स में असां सां छा छा थियो, इहो ईंदड़ दफ़े वरी पाण ॿुधंदासीं। आमिर, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक्स।